ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। मुरीद शाह खां रावती थाणे जैद मां ॻोठाणो अगवा थी वियो आहे। वारसनि खां 10 लख रुपया भुंग तलब कई विया आहे। धाड़ेलनि 23 ॾींहं अॻु ॻोठाणे आशिक़ फ़क़ीर खे मुबैना तौरु अगवा कयो। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त वारसनि मूजिबि धाड़ेलनि भुंग न ॾियण जी सूरत में मुग़वी खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। इहा अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। मुरीद शाह खां रावती थाणे जैद मां ॻोठाणो अगवा थी वियो आहे। वारसनि खां 10 लख रुपया भुंग तलब की विया आहे। धाड़ेलनि 23 ॾींहं अॻु ॻोठाणे आशिक़ फ़क़ीर खे मुबैना तौरु अगवा कयो। वारसनि मूजिबि धाड़ेलनि भुंग न ॾियण जी सूरत में मुग़वी खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। इहा अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। रावती थाणे जे हद मां ॻोठाणो अगवा थी वियो आहे। वारसनि खां 10 लख रुपया भुंग तलब की विया आहे। धाड़ेलनि 23 ॾींहं अॻु ॻोठाणे आशिक़ फ़क़ीर खे मुबैना तौरु अगवा कयो। वारसनि मूजिबि धाड़ेल भुंग न ॾियण जी सूरत में मुग़वी खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर शेरबाज़ शर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शेरबाज़, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंज़र ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रावती थाणे जी हद मां कुझु ॾींहं अॻु धाड़ेलनि हथां अगवा थी वियल आशिक़ फ़क़ीर जे वारसनि खां धाड़ेलनि फ़ोन कॉल ज़रिए 10 लख रुपया भुंग तलब कयो आहे। अहिड़ी रिकॉर्डिंग धरती टीवी न्यूज़ हथ करे वरिती आहे। भुंग न ॾियण जी सूरत में धाड़ेलनि मुग़वी जे वारसनि खे क़त्ल करण जी धमकी पिणु ॾिनी वई आहे। 23 ॾींहं अॻु मुग़वी आशिक़ फ़क़ीर खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी विया हुआ। उनजे वारसनि जेको आहे वस वारनि खां मुतालबो कयो त असांजे नौजवान खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए ॾिनो वञे। जी, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।